सकरन रिपोर्ट कुर्बान मरी। थैलीसेमिया के मरीज़ ॿारनि लाइ नेशनल प्रेस क्लब सकरन पारां हिकु ॾींहं जी ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें केतिरनि नौजवाननि पारां रत अतियो ॾिनो वियो। उन मौके ते थैलीसेमिया केयर सेंटर नवाबशाह के मैनेजर मुजीबुर रहमान ख़ासि खेली मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु असां वटि 2300 थैलीसेमिया जा ॿार रजिस्टर आहिनि, जिन खे 1 खां 2 हफ़्तनि अंदरि रत लॻायो वेंदो आहे, जॾहिं त समूरनि ॿारनि जो इलाज पिणु मुफ़्त कयो वेंदो आहे। हुन चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं कैंप जे ऑर्गेनाइज़र अली बहार मल्हा जा, जिन कैंप जो एहतमाम कयो। नेशनल प्रेस क्लब के सदर गुलाम कादिर चांडियो चयो त इंसानियत ख़ातिर थैलीसेमिया जे ॿारनि लाइ कैंप लगाई आहे ऐं अॼु हिननि ॿारनि ख़ातिर ऐलान था कयूं त ही कैंप हाणे हर साल लगाई वेंदी, जंहिंमें कोशिश करे वधि खां वधि डोनर्स आंदा वेंदा। होॾां थैलीसेमिया बोर्ड के मेंबर काज़ी जावेद सनाई नेशनल प्रेस क्लब के सदर गुलाम कादिर चांडियो पारां कैंप के हर साल लगाइण वारे ऐलान के साराहींदे चयो त गुलाम कादिर जहिड़ा किरदार समाज के अॾण में अहम रोल अदा कंदा आहिनि, जेके तारीख़ बणिजी वेंदा आहिनि। ॿियनि इदारनि ऐं समाजी शख़्सियतुनि खे बि अहिड़ो किरदार अदा करणु घुरिजे। उन मौके ते कासिम ख़ासि खेली, सुहेल चांडियो, मोर चांडियो, असगर चौहान, राजा जतोई समेत नेशनल प्रेस क्लब की टीम कैंप डोनर्स जो इंतजाम कंदा रहा। कैंप ते अस्करिया इल्मो अमल तहरीक के अगवाननि सैयद मंजूर अली शाह ऐं सैयद अब्बास अलमदार समेत श्याम लाल ऐं ॿियनि सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरनि वॾे अंग में सहकार जारी रखियो।